हे वाक्यो दिल से बुध जाए याद भी कजाए जुरेज हिकिड़ो बुजुर्ग अल्लाह वारो जंहिंजी मस्जिद भी जंहिंजी मस्जिद भी जंहिंजो मदरसो भी जंहिंजी दरगाह भी खोड़ माण्हू ज़िक्र अज़कार वठण ईंदा खोड़ माण्हुनि जी तरबियत थींदी हुई पर हिकिड़े ॼाणे जुरेज बुजुर्ग निमाज़ पोइ पढ़े ॿियो को कम भी न पढ़े भी छा पियो बा ॾाढा जुरेज बुजुर्ग नमाज़ पोइ पढ़े उन टेम ते वेचारी जेका अम्मा कुराड़ी वेचारी जेका अम्मा अखियुनि खां नाबीन अम्मा के खबर नाहे मुझो पुट छा थो करे कुराड़ी अम्मा के खबर नाहे मुझो पुट छा थो करे तॾहिं त बुजुर्गनि लिखियो आहे जुमिलो यादि कजाए वॾड़नि खे अर्ज़ कयूं थो वञा हिन जुमिले ते नज़र कजाए ओ वॾड़ा अवां बि पंहिंजे बच्चनि खे जल्दी पारा तो न ॾींदा कयो अल्लाहु अकबर जुरेज बुजुर्ग अल्लाह वारो जेको वेचारो नमाज़ पोइ पढ़े अम्मा नाबीन के खबर कोन हुई अम्मा वेचारी अखियुनि खां माज़ूरी सॾु थी करे या जुरेज ओ मुंहिंजो पुट जुरेज मशहूर वाक़ियो छो त वेस जी बीमारी घणी तॾहिं इन्हनि वाक़िअनि खे पिया दोहराईंदा उन अम्मा खे कहिड़ी ख़बर मुंहिंजो बच्चो कहिड़े हाल में आहे छा थो करे पर उन सूफ़ी साहब के इहा ॻाल्हि बि सम्झ में न आई मतां अम्मा वेचारीअ खे तकलीफ़ हुजे निमाज़ कज़ा थी सके पी पर अम्मा वारी तकलीफ़ मतां कज़ा न थिए के बेचारा हुंदा न सूफी साहब हां के बेचारा सूफी साहब हुंदा ओरे भले सब कुछ सड़ी वने पर है पंजे वजीफे में हु वट अल्लाह अकबर हरते जुरेज बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह जेस्तनी नमाज पूरी करे ओडे अम्मा कुरारी जे ज़बान मां लफ्ज़ निकरी विया शादी चवे थी ओ जुरेज तवज्जो कर चवे थी ओ जुरेज शलज़ान्यानी मुहिब मदई शादी चवे शलज़ान्यानी मुहिब मदई कंहिंखे थी चवे अल्लाह अकबर जुरेज बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह जहां टाइम ते नमाज पूरी करे अल्लाह अकबर रोंदो आयो अम्मा जे कदमन में किरी पियो ओ मुंहिंजी जी जलमा थोड़ो सब्र त करे हां ओ मुंहिंजी जी जलमा थोड़ो इंतजार त करे हां जी जलमा मां नमाज हुई में तरे मां तुझे सवाल जो जवाब कोन ॾिनो मां अम्मा तू त मूंखे वढे छॾियो अम्मा तू त मूंखे कपे अम्मा वरी पंहिंजे दिल से चवे सी पुट घबराए न सागो ही माला के सवाल थी कया ओ मुझे अल्लाह मुझे पुट को गलती थी वई थी माफ करे पर तू ही चवंदो दुधल खीर थणन में आवा निकतल गोली वापस गोली अन्या मता हेडे होडे थी वने पर बददुआ जो जुमलो हेडे होडे आवाज आई अल्लाहु अकबर जय टाइम ते चवे थी ओ अल्लाह मुझे जुरेज जी फौरत दई पर जुरेज बुजुर्ग के यकीन हो अल्लाह अम्मा जा लफ्ज कोन मोटाईंदो जुरेज के पक हुई त इन पकड़ में जरूर अचणो आ इल्ला बदश रब्बिक लशदीद तवज्जो कर बाटे ॾींहं गुज़री विया हिकड़ी कुंवारी न्याणी के ॿार जाओ जंहिं टाइम ते उन बादशाह वट खबर पई वॾे माण्हू वट खबर पई जल्दी उन छोकरीअ के घुरायो वियो जल्दी न्याणी जो पति पुछाता कंदे दे खबर ॿार कंहिंजो आ छोकरी देरी न कई त चई जुरेज मौलवी जो आ कंहिंजो बादशाह देरी न कई बादशाह देरी न कई जे ड्रायोस मस्जिद ड्रायोस मदरसो ड्राहे दरगाह ड्राहे इनके वठी बदी खणी अचो हुकुम जो बादशाह हुजे जो छा तो समझे हां वा उनके वीचार मस्जिद मदरसो दरगाह ड्राहे पर बुध जाए थोड़ो मजलूम जी अल्लाह मदद कंदो
ओ मुसलमान बुध जाए आखिरी जुमला थी रब करीम शल सही समझ नसीब फरमाए। अल्लाह मजलूम जी मदद कंदो वा जुरे जे बुजुर्ग जा हथ भी बदल पैर भी बदल ओडे दरगाह भी रही वई ओडे मस्जिद भी शहीद थी वई मदरसो भी रही वियो जे टाइम ते पूरे जुरे जे बुजुर्ग सामू आओ जुरे जे बुजुर्ग के वो डाडो मानो शादो चवे हया न तो अचई माण्हू के जिक्र ज़कार तो माण्हू के तबलीग तो करे हेडे तुझो हेड़ो हालवा लज शर्म नथी थे पाण के ॾिस त सही तुझा हे कम चे साईं मां इहो गुनाह न कयो आहे छा तो चवे मां इहो गुनाह चे तो इहो गुनाह न कयो आहे जेका सज़ा मिले चे बाक़ी कहिड़ो गुनाह कयो चे उहा न्याणी काथे आहे उहा न्याणी बि घुरायो न्याणीअ जो ॿार बि घुरायो बाड़ो अचियो उन जुरे जे बुजुर्ग ज़बान वारी लिब कढी करे उन जे ज़बान के हणी करे मथे निहारे करे चे मुंहिंजा रब ओ मुंहिंजा रब तू सागो ही आ न सोने ईसा बीबी अम्मा मरियम जे मथों भी त गाल आई हुई तभी तू मेहरबानी कई हुई ना अल्लाह अकबर ओ मुंहिंजा अल्लाह तो के त खबर मैं न डोह में बेकसूर अल्लाह तू मेहरबानी फरमाओ मुंहिंजा रब करीम समूर जे मथो एतमाद खजी वेंदो उन टेम ते लिब कढी करे मासूम जे ज़बान ते जो लगाई अल्लाह उन ताज़े जावल ॿार खां गाल रायो वा ताज़ो जावल ॿार थो चवे त इन बुजुर्ग जो ॾोह चे मुंहिंजो पीउ त हो धनार वा इहो कहिड़ो ॻाल्हाइण वारो मदा चयो त मासूम बि आलमुल ग़ैब हो जुमलो न समझो अलाए छा असांजो अकुल ईअं हूंदो आहे न जल्दी फतवा ॾे मता समझो अल्लाह से उन मासूम जे ज़बान खां ॻाल्हायो त मुंहिंजो अबो जुरे जो नाहे मुंहिंजो अबो त हो आहे पोइ बादशाह माफ़ियूं बि वतियूं बादशाह माफियूं भी वतियूं चे जुरे जे जेड़ो मस्जिद जेड़ी मस्जिद जेड़ो मदरसो जेका दरगाह चवे उन को वधिक ठाए जे चे जेड़ो मुजो फकीरानी हाल होयो ओड़ो ही ठाराए दे चे हाने बुधाए बाकी हेडी सदा तो के शो मिली पो चवे सो नमाज पो पढ़ा अम्मा मुके सड कयो नमाज जे करे मां अम्मा के जवाब न दई सकियो में पो अम्मा मो जे ज़बान मो लफ्ज निकरी विया त शला जानियानी मोहि पोंदई वो अम्मा जी ज़बान तो लोड़िया बाकी मां बेकसूर मुजो डोह बुजुर्गन के भी पिट लगंदी तू ए मां मथों लई आया हां तू ए मां मथों लई आयो जो पी मां जे मथों लठ लहे ही नथी जेका ज़ाल के गार सागी गार माओ के जेका ज़ाल के गार सागी भेण के गार एडो वाके एडो जकने मुर्स मानू को आए त इयो या मुर्सी थोड़ी सावरन ते देखारे त खबर पवे न एडे भी न तोला मा साईं की शांत थी हल छड्यो सावरन के भी आवाज हडियो साहरन के भी पर पी मां दी ता के पारता चो वडड़ो तवा चो इंशाअल्लाह बच्चन जा बार लाहिंदा से पुटन जा भी बार लाहिंदा से न्याणन जा भी बार लाहिंदा से वडो तवा वायदो कयो त न्याणन के पंजे हथ सा हक दिनियो वेंदा से बाहरो भेनर जा हक न खाओ चेहरन ते महबूब जे सुन्नत के सजायो पंज वक्त नमाज जी पाबंदी कयो कुरान पाक पढ़ो पान भी पढ़ो पंजे बच्चन के भी पढ़ायो यो बच्चन के पर्दो करायो अलाए छाचो लफ्ज बुधो कि न लापारे को पो समझंदो हां वा चो इंशाअल्लाह बच्चन के पर्दो कराइंदा से अल्लाह से मुखे बेमण जी तौफीक अता फरमाए अवा के बेमण जी तौफीक अता फरमाए प्रोग्राम हलंदो इन जे करे मां दुआ बिन तो गुरा रब खैरात कंदड़न जे ये ज़बान सा चई तो रब खैरात कंदड़न जे खैर के भी कबूल है मंजूर फरमाए जे जे ई साले सवाब जला वालिदैन जला केवा अल्लाह उन मरहुमन जी कब्र में जन्नत जे बागन में बाग बनाए सब गडजी समूरन मरीजन जला मुझे उन सौट जला भी तो दुआ गुरु तो पो मां सफर तल अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अला हबीबिका खैर या शाफी या काफी या शाफी या काफी अल्लाह मशफिल जमील मुस्लिमीन अल्लाह मशफिल जमील मुस्लिमीन वन नज़ल मिन कुरान मा हुवा शिफा मा हुवा शिफा मा हुवा शिफा मा हुवा शिफा या शाफी या काफी अल्लाह मिना नसअलुका मिन खैर मा सल व नऊज़ु बिका मिन शर्रि मस्तारक मिनक नबी व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि व सल्लम अजमईन ला इलाहा